तव्हां खे ॿुधाईंदासीं त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीटीआई जा काफ़िला इस्लामाबाद लाइ रवाने थी विया आहिनि। लाहौर जे बती चौक ते पीटीआई कारकुननि ते शेलिंग करे गिरफ़्तारियूं शुरू कई वयूं आहिनि। अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। रावी रोड ते बि पुलिस ऐं तहरीक इंसाफ़ कारकुननि में चकरियूं थियूं आहिनि। गुजरांवाला में पुलिस ऐं पीटीआई कारकुननि में मुंहमारी थी पई आहे। पुलिस जी मज़ामत बावजूद कारकुन रुकावटुनि टोड़े रवाने थी रहिया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया तव्हांखे आगाही ॾींदासीं त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीटीआई जा जेके काफ़िला आहिनि उहे इस्लामाबाद लाइ रवाने थी विया आहिनि। लाहौर जे बती चौक ते पीटीआई कारकुननि ते शेलिंग करे गिरफ़्तारियूं शुरू कई वयूं आहिनि। रावी रोड ते बि पुलिस ऐं तहरीक इंसाफ़ कारकुननि में चकरियूं थियूं आहिनि, जॾहिं त गुजरांवाला में पुलिस ऐं पीटीआई कारकुननि में मुंहमारी थी पई आहे। पुलिस जी मज़ामत बावजूद कारकुननि रुकावटूं टोड़े रवाना थिया आहिनि।